नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। समूरे मुल्क जी सिंध के नंढनि वॾनि शहरनि में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण लाइ चालीह के मौक़े ते मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची के नेशनल पार्क वारे इलाइक़े में मरकज़ी मातमी जुलूस बरामद थींदो, जेको मुख़्तलिफ़ गुज़रगाहुनि खां थींदो ईरानिया हसानिया इमाम बारगाह ते न थींदो। चालीह के मौक़े ते सिंध में मोटरसाइकिल की बेल सवारी ते पाबंदी हूंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के नाइल करण लाइ हलीमा दिल शेख की दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी। मुराद अली शाह के आर्टिकल 62 ऐं 63 तहत मुस्तक़िल नायर करार ॾिनो वञे। दरख़्वास्त जो मतन सिंध हाई कोर्ट के बरुकनी बेंच 16 सितंबर ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सन में कोयला कंपनी 22 नंबर खान अंदर पोरियत ते रसो टुटण सबब फौती वियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मुल्क में कातिल कोरोना विघे वधीक 41 मरीज़ फौतुनि जो अंक 27,638 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,409 केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 3.17 रही। कश्मीर वेझो ॻोठ बख्श मज़ारी में मुड़स सां ज़ाल क़तल। दिल्ली जान मज़ारी मथे में गोली हणी पंहिंजी ज़ाल खे क़तल कयो। वारा वेझो ॻोठ मोहम्मद खटियाण जो रहवासी पीटसन पैर थिरकण सबब सिंध नाले में ॿुॾी फौती वियो। शेरल खटियाण जो लाश सिंध नाले मां कढी अस्पताल पहुचायो वियो। गंबट में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर के टक्कर में ट्रक ड्राइवर फोत। फौती ड्राइवर की सुञाणप जैकबाबाद वासी शमन गबोल पर थी। ऐं नारो में चूंडको भरिसां झाड़न टकरनि वटि हथियारबंदनि गोलियूं हणी जोगी कलादी के क़तल करे छॾियो। सोराह पुलिस ऐं मक़तूल जा वारस लाश खणाए चूंडको अस्पताल पहुता।